सब पक्का मशीन सब सड़ी हम खुदा बचा बच्चा बारे बचा ना समझ को वनी अंदर कटाए फोटो फोटो कट रहे हैं अंदर जगह नाज़िल जी तव्हांखे वरी असां ॿुधाईंदा हलूं हिकु दफ़ो त जेको साबुराव में अचानक जेका बाहि लॻी आहे ऐं हिते मुकमल तौरु 30 खां मथे घर जेके आहिनि सड़ी चुका आहिनि जंहिंमें माल आहे खाधे पीते जूं शयूं आहिनि ऐं सिर्फ़ु माण्हुनि जो जेको बचा थियो आहे। हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके जो सदर डॉक्टर बशीर अहमद जमाली ऐं सिटी सदर इम्तियाज़ अहमद राव साहिब पिणु हिते वाक़िए वारी जॻह ते पहुची चुका आहिनि। बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था हिन वक़्तु वरी जेको आहे सो बाहि जेका आहे अञा ताईं जारी सारी आहे। हा उहे कोन भरिया कुता जा सरियल ॿधल कुता जा न न कुता ॿुधा भरबा इहे बि साह वारा आहिनि साह वारा सड़िया आहिनि हुनखे हणा तूं हुनखे भणा जे त हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका सदर डॉक्टर बशीर जमाली ऐं सिटी सदर रईस इम्तियाज़ अहमद राव साहिब पिणु हिते मौजूदु आहिनि ऐं पीपल्स पार्टी जा वर्कर उहे बि हिते पहुची चुका आहिनि जाइ वारदात ते। हिते जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हीअ बाहि जेका आहे तक़रीबन 2 बजे धारे जेका लॻी हुई हींअर 6 थी विया आहिनि पर अञा ताईं बाहि जेका आहे पंहिंजो ज़ोर जेको बाहि जो आहे उहो अञा ताईं साॻियो आहे ऐं अञा ताईं हिते कोशिशि लॻी पई आहे त बाहि खे मुकमल तौर ते उझायो वञे ऐं पीपी तालका सदर जेको डॉक्टर बशीर अहमद जमाली उन सां गॾु पीपल्स पार्टी जा वर्कर ऐं उहे बि हिते वाक़िए वारे हंधि ते पहुची चुका आहिनि। सिटी सदर इम्तियाज़ अहमद राव साहिब उहे बि बिल्कुलु हिन वक़्तु हिते पहुची चुका आहिनि ऐं बाहि जो जेको ज़ोर आहे अञा उहो साॻियो जेको 2 बजे बाहि ॿुधाई पई वञे जंहिंमें 6 थी चुका आहिनि अञा ताईं बाहि उहा बिल्कुलु जारी सारी आहे ऐं हिते काफ़ी नुक़सान बि थी चुको आहे। 30 खां मथे घर जेके सड़ी चुका आहिनि जंहिंमें चौपायो माल वग़ैरह पिणु आहे जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सिटी सदर रईस इम्तियाज़ अहमद राव साहिब उहे पिणु हिते पहुची चुका आहिनि ऐं तालका सदर डॉक्टर बशीर अहमद जमाली उहे पिणु हिते आहिनि ऐं पीपल्स पार्टी जा जेके वर्कर जाखोड़ी उहे पाण हिते वाक़िए वारी जॻह ते पहुची चुका आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिटी सदर इम्तियाज़ अहमद राव साहिब पिणु हिन वक़्तु हिते जाइ वाक़िए ते मौजूदु आहिनि। तव्हांखे असां ॾेखारण हलूं जेको गॾु जेको साह भरियो उहो बिल्कुलु इन बाहि जी लपेट में अची करे मुकमल तौरु सड़ी चुको आहे। बिल्कुलु तव्हां ॾिसो था रशीद कुरैशी पाण हिन जाइ वाक़िए ते मौजूदु आहिनि। छोकरा पियो था जल्दी तव्हांजी बजे बिल्कुलु सही डॉक्टर बशीर
ठीक ठाक सर सर इधर सकड़ में सबराऊ में हमारे उनके गाँव में आग लगी है काफ़ी नुकसान हुआ हाँ गए थे तो एम्बुलेंस वगैरह डॉक्टर वगैरह लेकिन जानवर भी मर गए हैं अल्लाह का शुक्र है लोग इंसान बच गए हैं बाकी उनके घर अभी तक हाँ अभी आग जल रही है गाड़ी है सर्विस अभी तक चला है 3 घंटे हो गए काइंडली आप सलीम साहब को मेहरबानी करके सामान वगैरह तकरीबन 40-50 हाँ चले बड़ा नुकसान है सर मैं आपको वीडियो में भेज रहा हूँ तो आप देखेंगे तबाही है और सलीम साहब को कहें खुद भी इधर विजिट कर लें तो वो अच्छा है टेंट मांडी साहब खे ॿुधायो धुओं पाणे ख़तमु थींदो तव्हां जिते घुराईंदो त राति थींदी राति तव्हां धुएं जा सिलेंडर रहो धुओं पाणे ख़तमु थींदो तव्हां सामान करायो पहिरें तव्हां नदी में कहिड़ो तव्हां घर हा नाला बीठो आहे न रशीद किरायो इन खां तो लिख रहा घर जा नाला टेंट खे घुराए ॾियो सामान तव्हां जेको ऊपर डीसी साहब खे चऊं था पर हुनजी मदद कनि था यूज कर